पाकिस्तान बिटकॉइन माइनिंग ऐं AI डेटा सेंटर्स लाइ 2000 मेगावाट बिजली मखसूस करे छॾी। नाणे वारी वज़ारत जो चवणु आहे त इहो क़दम क़ौमी डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर मंसूबे जो पहिरियों मरहलो आहे। पाकिस्तान करप्टिव काउंसिल इन मंसूबे ते अमल दरामद जी निगरानी कंदी। मंसूबे जो मक़सदु वॾी सीड़पकारी खे पाकिस्तान तरफ़ां ध्यानु ॾियारणु आहे। मंसूबो टेक्नोलॉजी सेक्टर में रोज़गार जा मौक़ा पैदा करण लाइ तरबियत ॾिनो वियो आहे। हुकूमत मईशत खे जदीद बणाइण लाइ डिजिटल निज़ाम आणे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ॿिए ॾींहुं बि तुर्किया जे दौरे ते मौजूद। वज़ीर आज़म जी पहिरें ॾींहुं सदर रजब तैयब एर्दोगान सां मुलाक़ात। दिफ़ा मईशत सियाहत सक़ाफ़त समेत ॿियनि शोबनि में सहकार मज़बूत करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त भारत ख़िलाफ़ जंग दौरान साथ ॾियण ते तुर्किया जा तमामु घणा थोराइता आहिनि। रूस जो यूक्रेन ते सभ खां वॾो हवाई हमिलो। 14 ॼणा मारिजी विया, केतिराई माण्हू ज़ख़्मी। रूसी फ़ौजी कार्रवाई दौरान यूक्रेन ते ड्रोन्स ऐं मिसाइलनि ज़रिए हमला। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त रूसी क़यादत ते सख़्त दबाव खां सवाइ ज़ुल्म खे रोके नथो सघे। अमरीका जी ख़ामोशी रुॻो रूसी सदर प्यूटन जी हौसला अफ़ज़ाई कंदी। शोर वेझो ॻोठ शफ़ी मुंगरियो में माल जे वाड़े ते सुतल पीटसन तेज़धार औज़ार सां वार करे सख़्त दबाव खां सवाइ ज़ुल्म खे रोके नथो वार करे क़तल जवाबदार निंड सुतल पीटसन नबी बख़्श खे क़तल करे फ़रार थी विया। पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मामले जी जांच कई थी वञे। टिकराटो वेझो ॻोठ घंवर महल वटां वाह मार यादल शख़्स जो ॻरियल लाश हथ। ॻोठाणनि पुलिस खे इतलाह करे लाश वाह मां कढी वरितो। पुलिस जो चवणु आहे त लाश ॻरियल आहे, सुञाणप न थी सघी आहे। वधीक जांच कई थी वञे। पुनरी में शाख में विंचण दौरान ॿुॾी वियल पीरसन कचरोबी जो लाश 7 कलाकनि बाद हथ। वारसन जो चवणु आहे त गर्मीअ सबबि पीरसन शाख में विंचण लाइ लथो त ॿुॾी फोत थी वियो। ओडेरोलाल वाह में किरी ॿुॾी वियल नीकर जो लाश 15 कलाकनि बाद हथ। 4 सालनि जे मुजीब रहमान शौक़ जो लाश फाज़लाणी मोरी वटां हथ आयो। मड़ घर पहुचण ते कोहराम। ड्रिबमर शाह में क़तल थी वियल 3 ॼणनि मां हिक ॼणे जो क़तल केस 20 जवाबदारनि ते दाख़िल। मक़तूल सजाद कलेरी जे चाचे मोहम्मद मूसा कलेरी जी फरियाद ते केस दाख़िल। धुरियुनि में छिकताण बरक़रार, ॿई धुरी मोर्चा बंद। इलाइक़े में 10 का पकड़ियल। ऐं लाहौर कलंदर्स टियों भेरो PSL जे चैंपियन बणिजी वई। PSL 10 जे फाइनल में लाहौर कलंदर्स कोयटा ग्लैडिएटर्स खे दिलचस्प मुक़ाबले बाद शिकस्त ॾेई छॾी। लाहौर कलंदर्स 202 रन्सुनि जो टारगेट आख़िरी ओवर में पूरो कयो। कौसल परेरा 62 रन्सुनि जी नाक़ाबिले शिकस्त इनिंग खेॾण ते प्लेयर ऑफ द मैच करार। सदर आसफ अली ज़रदारी जी PSL जी पुॼाणे वारी तक़रीब में शिरकत। खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीमुनि जे रांदीगरनि में इनाम विरहाया।